अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद कयां थो सभु दोस्त ठीक ठाक हूंदा। दोस्तों, अॼु जे हिन वीडियो मां तव्हांखे सिंधी अदाकार नज़ीर कुहावड़ जे बारे में कहाणी ॿुधाइण वारो आहियां। अदाकार नज़ीर कुहावड़ जे बारे में तफ़सीली स्टोरी शुरू करण खां पहिरियां मां तव्हां दोस्तनि खे हिकु गुज़ारिश कयां थो त जेकॾहिं तव्हां हिन वीडियो खे लाइक न कयो त वीडियो खे लाइक कयो। जेकॾहिं पहिरियों दफ़ा मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो, चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां तव्हांजो को बि ख़र्चु न थींदो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी। दोस्तों, सिंधी अदाकार मरहूम नज़ीर कुहावड़ लाड़काणे में पैदा थियो। फ़न जी शुरूआति हिन 2005 ईस्वी में KTN चैनल जे ड्रामे अच्छे रात कारो चंड में कयईं। उन बाद हिन KTN चैनल ऐं ॿियनि सिंधी TV चैनलनि ते केतिरनि ड्रामनि में कमु कयो, जिन मां KTN चैनल मशहूरु ड्रामा सीरियल दर्दनि जो दरिया समेत ॿिया शामिल आहिनि। अदाकार नज़ीर कुहावड़ केतिरनि फिल्मनि में पिणु कमु कयो हो, जिन मां रत, ग़ैरत जो पलांद ऐं ॿिया शामिल आहिनि। दोस्तों, मूंखे जेतिरी क़दुरु ॼाण मिली आहे त मरहूम अदाकार नज़ीर कुहावड़ वापडा में नौकरी बि कंदो हो। उन खां अलावा आर्ट काउंसिल लाड़काणे जो जॉइंट सेक्रेटरी बि रही चुको हो। दोस्तों, अदाकार नज़ीर कुहावड़ दिलि जे दौरे पवण सबबि 23 मई 2020 ईस्वी में फ़ौत थी पंहिंजे मदान खे हमेशह लाइ अलविदा चई ॾिनो। दोस्तों, उमेद कयां थो त हीउ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वीडियो पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कयो। दोस्तों, जेकॾहिं तव्हां पहिरियों दफ़ा मुंहिंजे यूट्यूब चैनल ते आया आहियो, चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां तव्हांजो को बि ख़र्चु न थींदो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी। दोस्तों, मिलंदासीं की ॿी नई वीडियो में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।